पंजे क्लास जो शागिर्द आहियां। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो जवाद आहे, मां पंजे क्लास जो शागिर्द आहियां। अॼु जो असांजो उन्वान आहे फ्यूज़ ऐं उन जो इस्तेमालु। फ्यूज़ दरअसल हिकु हिफ़ाज़ती शइ आहे जेका सर्किट में इस्तेमालु करण सां बिजलीअ ते कमु कंदड़ शयुनि जो बचाव करे सघे थो ऐं उन सां गॾु मिलंदड़ तारुनि खे नुक़सानु पहुचाइण खां बचाए सघे थो, जेको करंट जो वधीक वाहक जे करे पैदा थी सघे थो। फ्यूज़ जे अंदरि हिकिड़ी तार रखियल हूंदी आहे जेका तारुनि में वधीक करंट अची वञण सां रिझी ख़तमु थींदी आहे ऐं करंट जो वहणु बंदि थींदो आहे। जेकॾहिं फ्यूज़ जे अंदरि तार खुली हूंदी त उनखे रिझाइण लाइ करंट वधीक घुरिबल आहे। फ्यूज़ जा केतिरा ई क़िस्म आहिनि, पर अॼु असां तव्हांखे बिल्कुलु आम क़िस्म बयानु करे ॿुधाईंदासीं जेको असांजे घरनि ऐं स्कूलनि में लॻल हूंदो आहे। फ्यूज़ खे सर्किट तोड़ींदड़ या सर्किट ब्रेकर बि चइबो आहे। हाणे मुंहिंजो साथी जवाब तव्हांखे प्रैक्टिकल करे ॿुधाईंदो। जीअं ॾिसो, मूं हिन में फ्यूज़ विधो सर्किट में त हीअ बत्ती ॿरी रही आहे। अगरि हिन बैटरी मां वधीक करंट अची वेंदो या का तार गॾु मिली हूंदी त हीअ फ्यूज़ धमाको ॾींहुं फाटी पवंदो ऐं हीअ बैटरी